खबरे विचो गरहोड़ी पब्लिक लाइब्रेरी में समाजी तंजीम तरफा एक हफ्ते लाइ किताबी मेलो लगाई वियो आहे। वधीक तफ़सीलात पेश आहे ज़ाकिर शहर जी रिपोर्ट। खिपुर में गिरोड़ी पब्लिक लाइब्रेरी में एक हफ्ते लाइ अलमेरान फाउंडेशन सांगड़ पारा किताबी मेलो लगायो वियो। किताबी मेले जो इफ्तिताह डॉक्टर मीर आलम मरी कयो। तकरीब के खिताब कंदे अलमेरान फाउंडेशन के बानी आजिज मंगी आयल मेहमान के आजाणो ॾींदे चयो त किताबी मेले जो मकसद नौजवानन के तैलीम तरबियत करणु आहे। किताब इंसान जो सुठो दोस्त आहे। जॾहिं त किताबी मेले में सहाफ़िन समेत अदीबन ऐं शाइरन वॾे तइदाद में शिरकत कई। ही कदम जो आजिज मंगी वारन खयो अलमेरान फाउंडेशन वारन सुठो कदम है। इनके न रुगो सरकारी सरपरस्ती या इंतजामिया जो सहकार बल्कि अदबी समाजी सियासी हल्कन बाशोर मानू जो सहकार की जरूरत है। वो सहकार जरूरी न पैसा की सूरत में थे। तरगीब जो नौजवान के तो वो अचन ॾिसन किताबन के ॾिसन पढ़न खरीद कन या बेहतर गाल है। इन शयुनि जी असां वटि सख्त ज़रूरत आहे। जेके सुठा अदीब दानश्वर मोहक़क़ माण्हू आहिनि जिन जी कोशिशूं आहिनि कावशूं जिन हेॾा सारा किताब तख़लीक़ कया आहिनि। हक़ीक़त में छा आहे त अॼुकल्ह जदीदियत जो दौरु आहे, मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया जे दौर जे करे इन्हनि शयुनि जी अहमियत माण्हुनि के घटि करे छॾियो आहे। जेको असांजो इल्म खां परे रहण जो बि हिकिड़ो अंदेशो आहे। असां जदीदी जी दुनिया का इनकार कोन था कयूं। न को असांजो मक़सदु आहे ते सोशल मीडिया या इलेक्ट्रॉनिक मीडिया जा इहे न हुजनि, इहे बिल्कुलु हुअणु खपनि। लेकिन ही जेको किताबनि जो सिलसिलो आहे असल में छा आहे त इंसान जो बहितरीनु दोस्त किताब आहे। ऐं अॼु जेको साईं वारनि मेलो रखियो आहे किताबनि जो, हिन में दीनी किताब बि आहिनि ऐं दुनियाई मालूमात जा किताब बि आहिनि। अदीबन दानश्वरनि सुठो लिखियो आहे। असां उन्हनि सभिनी खे सलाम पेश कयो था। जेका अॼुकल्ह माण्हू इंटरनेट कोन था पढ़नि पर इहा ख़तमु कोन्हे। माण्हू आहिनि हिकिड़े माण्हू हिकिड़े मेले में जीप भरे वरिती 25,000 किताब वरिता। मूंखे हैरत थी। उहो माण्हू कान किसे माण्हू पर अहिड़ा खोल सो हिन शइ जो ॾाढो ख़ासि नौजवान औरतूं ख़ासि तजुर्बे ॻाल्हि था पुछो त छोकिरियूं तमामु घणा पढ़नि थियूं। कैमरामैन सजाद शर मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़ खिपरो।